नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ मिशा रसूम रो अया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इमरान खान जी मुल्क टुटण वारे बयान जी सख्त लफ़्ज़न में मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे तो इमरान नियाज़ी मुल्क ख़िलाफ़ धमकियूं ॾेई रहियो आहे। हू पंहिंजी सियासत करे हदूं न ओरांगे। इमरान खान मुल्क खे विरहाइण वारी सियासत जी हिम्मत न करे। इमरान खान अवामी उहिदे लाइ न आयल आहे। संदसि ताज़ो इंटरव्यू उन जो सबूत आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी इमरान ख़ान जे बयान जी मज़म्मत। चवे तो को बि पाकिस्तानी मुल्क जे टुकरा थियण जी ॻाल्हि नथो करे सघे। पाकिस्तान क़यामत ताईं शाद ऐं आबाद रहंदो। इमरान ख़ान बहादुर थी पंहिंजे पेरनि ते बीही सियासत करणु सिखे। हीअ ज़बान हिकु पाकिस्तान जी न पर मोदी जी आहे। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो इमरान ख़ान जे बयान ते रद्दअमल। ख़ुर्शीद शाह चयो आहे त पाकिस्तान जा न पर इमरान ख़ान जी सियासत जा 3 टुकरा थींदा। अॼु PTI सरबराह खुली करे साम्हूं आयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ भावदीन ज़किया एक्सप्रेस में औरत सां ज़्यादती वाक़े जो नोटिस वरितो। वज़ीर आज़म तरफ़ां औरत खे मुकमल तौर ते इंसाफ़ फ़राहम करण जी हिदायत। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾियण जो हुकुम। नून लीग अॻवान हनीफ़ अब्बासी वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन तौरु इस्तीफ़ा ॾेई छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ़ अब्बासी खे ख़ासि मुआविन तौरु कमु करण खां रोकियो हो। हनीफ़ अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾांहुं उमाणे छॾी। वज़ीर आज़म आफ़िस हनीफ़ अब्बासी जी इस्तीफ़ा जी तस्दीक़ करे छॾी। हनीफ़ अब्बासी चवे थो हू बिना कंहिं उहिदे जे अवाम जी ख़िदमत कंदो रहंदो।